वरकातो साईं मुझो नालो नूर मोहम्मद है। हिते सीनियर टीचर आहियां ऐं असांजो ई स्कूल जीअं असांजे इंचार्ज साहब ॿुधायो कि 1954 खां वठी हिते हले पियो ऐं असां वटि हिन वक़्तु सभिनी खां वॾे में वॾो मसइलो स्टाफ जी कमी आहे। असां वटि हिते सेक्शन जेके SNU आहिनि उहे तक़रीबन 26 आहिनि, जिन मज़ा असीं हिते सिर्फ़ु हिन वक़्तु 8 टीचर कमु पिया करियूं ऐं असांजी जेका स्ट्रेंथ आहे ॿारनि जी तइदाद उहा 750 खां अबव आहे। ऐं जेकॾहिं असांखे स्टाफ ॾिनो वञे त असीं इन ॻाल्हि मंझि इत्मीनान रखूं था कि इनशाअल्लाह अज़ीज़ हिन स्कूल जी उहा स्ट्रेंथ जेका हिन वक़्तु 750 आहे उहा 2000 ताईं बि वञी सघे थी। छाजे करे आस पास हिते हिन वक़्तु हिते जेका आबादी आहे उहा तक़रीबन 50,000 खां प्लस में आहे ऐं हीउ वाहिद अकेलो स्कूल आहे जेको उन्हनि सभिनी खे हिते मुंहुं ॾेई रहियो आहे। त लिहाज़ा अरबाब इख्तियार जेके बि आहिनि उन्हनि सां असांजी हथ वधी आहे गुज़ारिश आहे कि फर्नीचर जा बि मसइला आहिनि, बिल्डिंग जा बि मसइला आहिनि, पर सभिनी खां मेन इशू असांजे स्टाफ जी कमी आहे। उहा असांजी स्टाफ जी कमी पूरी कई वञे ऐं जेकॾहिं इहा कमी पूरी थी वेंदी त इनशाअल्लाह अज़ीज़ असीं सुठे तरीक़े सां उन्हनि ॿारनि खे दुनियावी जेका बि तालीम आहे दीनी तालीम उन्हनि ॿिन्ही मंझि आरास्ता करे मुल्क जो सुठो शहरी बनाए सघूं था। ऐं जहां तक असांजी कारकर्दगी जो सवाल आहे साईं, जेकॾहिं तव्हां प्राइवेट स्कूल वारनि सां असांखे कंपेयर कंदा त अल्हम्दुलिल्लाह असांजी कारकर्दगी उते बि बहितर आहे, काफ़ी क़दर स्कूलनि खां। जेके टॉप लेवल जा स्कूल आहिनि उन्हनि जी ॻाल्हि आउं नथो करियां, बाक़ी जेके लो लेवल जा स्कूल आहिनि उन्हनि जे ॿारनि खे वठी अचो, असांजे ॿारनि सां कंपेयर करायो ऐं तव्हां पाण रिज़ल्ट जी नतीजनि जी ख़बर पइजी वेंदी। ऐं उन खां अलावा उन्हनि ई ॿारनि प्राइवेट स्कूलनि जा ॿार असां वटि हिते अचनि था जॾहिं उहे 3-3, 4-4, 5 साल गुज़ारण खां पोइ ऐं पर उन्हनि खे उहो को ख़ासि इल्मु उते ॾिनो नथो वञे ऐं हिते अची करे अल्हम्दुलिल्लाह असीं उन्हनि खे काफ़ी कुझु सेखारींदा आहियूं। त हिन वक़्तु असांजी जेका वॾे में वॾी कमी आहे कोताही आहे असांजे अंदरि, सिर्फ़ु असांजे स्टाफ जी कमी आहे। लिहाज़ा अरबाब इख्तियार सां इहा गुज़ारिश आहे कि असांखे स्टाफ ॾिनो वञे ताकी असीं पंहिंजे कम खे जारी वसारी रखी सघूं।